अस्सलामुअलैकुम नाज़रीन। हिन वक्त असां मौजूद आहियूं सतन जे आस्थान में। ही कुछ सतन जे आस्थान जे अंदर झूला, कुरान पाक तिलावत जे लाइ यासीन वग़ैरह रखियल आहे, जेका तव्हां ॾिसी सघो था। हिते केतिरनि ई क़िस्मनि जा किथां किथां खां माण्हू ईंदा आहिनि ही सतन जो आस्थान घुमण। ही सतन जे आस्थान जे अंदरां वारियूं शयूं आहिनि जेके हिन वक़्तु हिते मौजूदु आहिनि। हिते माण्हू ईंदा आहिनि, मन्नतूं दुआऊं वग़ैरह घुरंदा आहिनि, बास वग़ैरह बासींदा आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था त केतिरनि ई क़िस्मनि जा हिते धागा वग़ैरह कंगन इहो माण्हुनि जूं बासूं जेके आहिनि बासियल आहिनि, जेके ॾिसी सघो था त यासीन पाक। उन खां अलावा हिते माण्हू चंदे टाइप पैसा वग़ैरह बि रखी वञनि था। ऐं ही सभु हिते झूला वग़ैरह पिया आहिनि, क़ुरान पाक हे चादरूं। ऐं तव्हां गुंबज़ ॾिसी सघो था। हिन गुंबज़ में जेके आहिनि तमामु क़दीमी गुंबज़ आहे, तारीख़ी गुंबज़ आहे। हीअ सिंध जी क़दीमी मशहूरु जॻह आहे, जेका सिंध जी सिंध जी तारीख़ में शामिलु कई वेंदी आहे। हिते माण्हू ईंदा आहिनि, ॾिया वग़ैरह ॿारींदा आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था। हे धागा जेके आहिनि, हे केतिरनि ई क़िस्मनि जा धागा वग़ैरह ॿधियल आहिनि, जेके माण्हू हिते ईंदा आहिनि, मन्नतूं घुरंदा आहिनि। बुज़ुर्ग कहिड़ो मक़ाम आहे, कहिड़ो हंधु आहे, हिन जा तफ़सीलात छा आहिनि, असांजे ॾिसंदड़नि खे छा ॿुधाइणु पसंदि कंदव? ऐं हीअ जेको आहे सतनि जो आस्थान सॾो वञिबो आहे। सतियूं अलाह जूं नेकबानियूं हुयूं ऐं सतियूं जेको आहे रोड़ी जी आसपास सां रोड़ी शहर में आहे ऐं दरिया जे किनारे सां आहे। उहो सतियुनि जो इहो वाक़ियो आहे त सतियूं अलाह जूं नेकबानियूं हुयूं। ज़ालिम बादशाह हुयो, हिंदू हुयो, जंहिंजो नालो हुयो दिलू राय बादशाह हिंदू। उहो बीबियुनि जे मथां बुरी नज़र रखियूं, बीबियुनि दुआ घुरी, जबल फाट खाधो। सत ई जेके सतियूं जबल में ज़िंदगी माना हू ग़ाइब थी वियूं। उहो जेको वाक़ियो आहे तक़रीबन 700 साल पुराणो आहे। उहो जेको आहे उहो अंदरि आहे, उन लेडीज़ खे अलावा आहे, जेंट्स खे अलावा न आहे। ऐं मथे जेको क़ब्रिस्तान आहे उहो आहे ख़ान ज़मान मीर अबुल क़ासिम, जेको अकबर बादशाह जे ज़माने में गवर्नर हुयो पंहिंजो बखर जो।